ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ टणोजाम जे रिपोर्टर गुलशर लोची सां। जी गुलशर, इहो हादसो कीअं पेश आयो ऐं छा पोतिन ऐं ज़ख़्मी जी सुञाणप थी चुकी आहे? जी हिन ही हैदराबाद मीरपुर खास रोड ते उस्मान शाह वारे स्टॉप ते सुबुह सवेर कराची लाइ मुर्गियूं भरे वेंदड़ हिकिड़ी मज़दा ऐं हैदराबाद खां मीरपुर खास वेंदड़ ट्रक जे विच में आम्हूं साम्हूं टकर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा फोत थिया आहिनि ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जिन मां जेके पहिरें इतलाउनि में मूंखे फोतियुनि जा नाला मिलिया आहिनि, उन्हनि में हिकिड़ो अमानुल्लाह आहे ऐं ॿियो करीम बख़्श आहे। ऐं जॾहिं की ज़ख़्मियुनि में राहील आराई जाम ऐं पप्पू इहे नाला मिलिया आहिनि। ऐं इन्हनि मां ॿिन्ही फोतियुनि ऐं इन्हनि ज़ख़्मियुनि खे इंतहाई गणती जोगी वारी हालत में हैदराबाद सिविल अस्पताल लियो वियो आहे, जिते संदन हालत जेको आहे गणती जोगी ॿुधाई थी वञे। जॾहिं की इन हादसे में सवनि जे तइदाद में मुर्गियूं बि मरी वियूं आहिनि ऐं पुलिस वाक़े वारे हंध ते पहुची उन्हनि ज़ख़्मियुनि खे हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं की फोतियुनि खे जेको आहे सो हैदराबाद मोकिलियो आहे। जी न अच्छा गुलशर, इहो ॿुधायो त डॉक्टर जो छा चवणु आहे, ज़ख़्मी जी हालत कीअं आहे? जी मुंहिंजी हुते ॻाल्हि थी आहे, हुते इमरजेंसी में उन्हनि ॿुधायो आहे त 2 ज़ख़्मियुनि जी हालत तमामु गणती जोगी आहे ऐं जॾहिं की हिकिड़ो ज़ख़्मी जेको आहे सो उहो हाणे होश में आयो, जंहिं उन्हनि जा सभिनी ज़ख़्मियुनि जा नाला ॿुधाया आहिनि। जॾहिं की 2 जी हालत गणती जोगी आहे, उहा अञा थी गशी वारी हालत में आहिनि ऐं उन्हनि ते जेको इमरजेंसी में उन्हनि जो इलाजु हले पियो। जी न वॾी महिरबानी गुलशर। कंदकोड़ में